कराची में जेके भी कुरंगी में इंडस्ट्री एरिया जेके भी माना फैक्ट्रियूं आहिनि कराची में कुझु फैक्ट्रियुनि में कुझु टाइम पहिरियों जी ॻाल्हि मां तव्हां सां शेयर कयां त असांखे जॾहिं जॉब जी ज़रूरत हुई माण्हू ॻोठनि सां अहिड़ी ॻाल्हि ईंदो आहे त कमुकार न हूंदो आहे फ़िलहालु त जॾहिं जेसीं ताईं कमुकार जी का जाखोड़ थिए का जांच करे माण्हू उन खां पोइ वञी जेको आहे काथे न काथे इंसान खे जिदोजहद करण खां पोइ रोज़ी मिलंदी आहे। त असां वियासीं कुरंगी इंडस्ट्रियल एरिया में फैक्ट्री में भर्ती थियण जे लाइ। त फैक्ट्री में जॾहिं भर्ती जे लाइ असां वियासीं त उते ॿाहिरि बोर्ड लॻा पिया हूंदा आहिनि। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त हर कंपनी जे ॿाहिरियों को न को बोर्ड लॻल हूंदो आहे। कंहिंमें जेको आहे सो लिखियलु हूंदो आहे त भर्ती बंदि आहे, कंहिंमें लिखियलु हूंदो आहे यार भर्ती आहे। पर जिन में अगरि भर्ती बंदि जो बोर्ड बि लॻल हूंदो आहे उन में अगरि तव्हां कंहिंखे जुगाड़ कराईंदव न पैसनि जी त तव्हांजो कमु उते ज़रूरु थींदो। पर इन खां मज़े जी ॻाल्हि मां तव्हां सां इहा शेयर कयां त असांजो जॾहिं शनाख्ती कार्ड असांजे गेट खां अंदरि एंट्री कराईसीं उन में जॾहिं शनाख्ती कार्ड असांजो वियो त उते जेको आहे असांखे ख़बर पई उन कार्ड फ़ौरन असांखे रिटर्न मोटी आया। कार्ड जो रिटर्न मोटी आया त मां सां गॾु जेके दोस्त आहे उहे परेशान थी विया चयो यार असांखे कार्ड वञी मोटिया आहिनि ऐं ॿिया जेके बंगाली बीठा आहिनि या सराइकी या पंजाबी या मुहाजर जेके बीठा आहिनि उन्हनि जा कार्ड जेको आहे एक्सेप्ट कया था वञनि। त रीज़न जॾहिं पुछियोसीं त रीज़न हमरा असांखे ॿुधायो चयो भाऊ तव्हांजो जेको कार्ड आहे इहो आहे ज़िलो कंबर ऐं चिरागकोट जो। ज़िले कंबर चिरागकोट वारनि जी भर्ती बंदि आहे हिते। मां चयो छो ज़िले कंबर चिरागकोट जा माण्हू जेके बि आहिनि उहे तमामु घणा फॾाई हूंदा आहिनि ऐं फैक्ट्री में अंदरि जॾहिं एंट्री थींदी आहे उन्हनि जी उन खां पोइ अंदरि फॾाई फशा शुरू कंदा आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में मूंखे त ॾाढी उन टाइम माना कावड़ बि लॻी ॾुख बि थियो त यार असांजे हिन जेको आहे माण्हुनि जा आख़िर अहिड़ा कहिड़ा किरदार आहिनि जंहिंजे करे सभिनीनि जी बदनामी थिए थी। त मां पंहिंजे दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि जेके फैक्ट्री में कमु था कनि महिरबानी करे जिथे बि रहो पंहिंजी इज़त ऐं एतिराम सां रहो पंहिंजे कम खे सरे अंजाम ॾियो ऐं इन खां अलावा फॾा फशा बिल्कुलु बि न कयो। तव्हांजे करे उन्हनि ॿियनि खे बि बेरोज़गार रहणो थो पए जेके वीचारा हक़ीक़त में रोज़ी जे लाइ परेशान आहिनि।